अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। नाज़रीन, सिंध के बरंदड़ मसइलनि ऐं ज़ियादतियुनि के खिलाफ़ सहाफ़ियुनि, वकीलनि, अदीबनि ऐं समाजी अॻुवाणनि से जुड़ियल जर्नलिस्ट, राइटर्स, सिविल सोसाइटी फॉर ट्रुथ, पीस एंड जस्टिस की मेज़बानी हेठ कंडियारो के अरसलान शादी हाल में कंडियारो कन्वेंशन थियो, जंहिंमें वॾे अंग में सहाफ़ियुनि ऐं सिविल सोसाइटी के माण्हुनि शिरकत कई। कन्वेंशन में मेराको के शहीद सहाफ़ी अजीज़ मेमण की खून से इंसाफ़ करण जो मुतालबो कयो। GWC के मरकज़ी सदर ज़ुल्फ़िकार अली ख़ासकेली खिताब कंदे चयो त सिंध के मज़लूमनि के इंसाफ़ ॾियारण लाइ हिकु थियणो पवंदो ऐं उन्हनि जी मालिकी करणी पवंदी। हुन चयो त असांखे भोतार ऐं ज़ालिम सां मुहादो अटकाइणो पवंदो। अज़ीज़ मेमण जी खून के इंसाफ़ ॾियारण ताईं पोइते न अचिबो। इहो ई सबबु आहे त शहीद नाज़िम जोखियो शहादत क़बूल कई पर ज़ालिम आॾो न झुकियो। सिंध के माण्हुनि खे पंहिंजो किरदारु निभाइण जी ज़रूरत आहे, पैसनि ख़ातिर ज़मीर जो सौदो न कयो। GWC जे जनरल सेक्रेटरी शौकत नूनारीअ चयो त सिंध जो शऊर छिड़ आहे, उनखे कर करण लाइ GWC अहम मोर्चो साबित थियो आहे। हुन चयो त ज़ालिम आॾो दीवार थी बीहबो ऐं कंहिं मज़लूम सां नाइंसाफ़ी थियण न ॾींदासीं। इन लाइ ही तंज़ीम समूरी सिंध जी तंज़ीम आहे, छो त वज़न उहिदनि में न पर कलम में आहे। ज़ुल्फ़िकार मल्लाह चयो त वक़्तु अची वियो आहे त हिकु थियण जो ऐं मुतहद थियण जो। हाणे सेल्फी कल्चर बंदि थियणु घुरिजे। ज़ालिम भोतार ऐं वॾेरे ख़िलाफ़ गॾु थियो। अॼु जो शऊर ॾिसी ज़ालिम ख़िलाफ़ उत्साह पैदा थियो आहे। होॾां शहीद अज़ीज़ मेमण जे खून सां इंसाफ़ करण लाइ एहतिजाज पिणु रिकॉर्ड करायो वियो। हिन वक्त जो खबरों वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन।